नाज़रीन, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में मुलाज़मन सां मुबैना ज़्यादतियुनि ऐं यूनियन सदर समेत 7 मुलाज़मन खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण ख़िलाफ़ मुलाज़मन जी यूनिवर्सिटी खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मुलाज़मन जा जाइज़ मसइला तस्लीम करण खां मुंहुं फेरे रही आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ख़ैरपुर मां अली अकबर गोपांग। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में 7 मुलाज़मन के जो बरतरफ़ करण मुतालबन की मनता लाए शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी का खैरपुर प्रेस क्लब ताईं लॉन्ग मार्च किया है। अचो तो मुलाज़मन अगवाणन से ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उन्हनि जो छा चवणु हूंदो। असांजे यूनिवर्सिटी में जॾहिं खां वाइस चांसलर खलील अहमद इपुपोटो आयो आहे ऐं उन जो रिश्तेदार आहे मुरीद इपुपोटो ऐं उहे मसइला हल करण नथो चाहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त गुज़िरियल 6 ॾींहंनि खां वठी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में इहो एहतजाज हली रहियो आहे ऐं अवां जे मीडिया जे तक़रीबन तामुन सां इहा कवरेज हले पई त उन्हनि जा मसइला हल नथा कया वञनि। उन्हनि जे मुलाज़मन जा जेके जाइज़ मसइला आहिनि, जेके फोती कोटा आहे, जेका उन्हनि जी प्रोमोशन DPC आहे, सीनियर वाइस चेयरमैन ऑल यूनिवर्सिटीज़ एम्प्लॉइज़ फेडरेशन। जीअं त अॼु तव्हां ॾिठो त 8 ॾींहंनि खां वठी करे खैरपुर यूनिवर्सिटी जे अंदरि एहतजाज हली रहियो आहे ऐं अॼु तव्हां खैरपुर यूनिवर्सिटी खां पंधि पहिरियों उघाड़े मुलाज़िम हुतां जा 7 जी तादाद में ऐं सिंध जूं सभिनी यूनिवर्सिटियुनि जा नुमाइंदा अॼु हिते पहुता आहिनि। हिन वाइस चांसलर जेके नाइंसाफ़ी कयूं मुलाज़िमनि सां ऐं हितां जे जेको रजिस्ट्रार आहे खलील अबूपोटो साहब, मुरीद अबूपोटो साहब, उन जेको आहे मन घड़त हिकिड़ियूं इंक्वायरियूं विहारे ऐं हितां जे सदर ऐं नायब सदर खे ऐं 6 मुलाज़िमनि खे सस्पेंड करे ऐं उन्हनि ते इंक्वायरी विहारी आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़त में मज़म्मत था कयूं। उन्हनि ज़ोर ॾिनो त साईं असांजा मुतालबा हल कयो। ही मुतालबा हल करण में बिल्कुलु नाकाम थी विया। नेठि मजबूर थी करे जॾहिं पंहिंजो उतां जे उहिदेदारनि एहतजाज जी कॉल ॾिनी त उन्हनि मुलाज़िमनि खे हक़ ॾियण जे बजाए उन्हनि खे सस्पेंड कयो वियो। जी बिल्कुलु, तव्हां अॻवाणनि ऐं मुलाज़िमनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु हुयो त असांजा मुतालबा जेके आहिनि उहे जाइज़ आहिनि। अगरि जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो वसी कयो वेंदो। कैमरामैन